बान सईदाबाद में फुर दौरान मज़ाहमत ते क़तल जणायल नौजवान के मामले ड्रामाई रुख इख्तियार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त सिकंदर अली बुघियो के दोस्ती लाइ मुबीना तोड़ तंग करण तां हिकु औरत सोपारी ॾेई क़तल करायो। पुलिस पारां क़तल में मुलविस औरत समेत 3 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। DSP सेवण अहमद बख्श राहू जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल औरत रेशमा अजीब शाह ऐं न्याज़ शाह क़तल जो ॾोहो बासे वरितो आहे। पुलिस मूजिबि रेशमा सिकंदर अली बुघियो के क़तल करण लाइ अजब शाह, न्याज़ शाह, बगन शाह ऐं सितार चांडियो के 4 लाख रुपयनि जी सोपारी ॾिनी। औरत जवाबदार के 1 लाख रुपया एडवांस ऐं बाक़ी रक़म क़तल बाद अदा कई। सिकंदर बुघियो के हलंदड़ साल 14 जुलाई ते क़तल कयो वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।